रानीपुर में उजण ऐं कलेरी तकरार जो निबेरो थी वियो। धुरियुनि मथां 1 करोड़ 2 लख रुपया ॾंड जी फतवा जारी कई वई आहे। अॻिराई कंदड़ धुर 20 लख ॾंड भरींदी। धुरियुनि विच में निबेरो दरगाह हज़रत सचल सरमस जी सजाद नशीन ख्वाजा अब्दुल हक फारूकी जी रिहाइशगाह ते मीर आबिद जतोई सरदार ज़ुल्फ़कार कुमारियो जे सरपंच हेठि थियो। निबेरे दौरान ॻाल्हियुनि खां पोइ ॿिन्ही धुरियुनि मथां मजमूई तौर ते 1 करोड़ 2 लख रुपया ॾंड जी फतवा जारी कई वई, जंहिंखां पोइ धुरियूं खिरकण थी वयूं। अमां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त रानीपुर में उजण ऐं कलेरी तकरार जो निबेरो थी वियो आहे। धुरियुनि मथां 1 करोड़ 2 लख रुपया ॾंड जी फतवा जारी कई वई आहे। अॻिराई कंदड़ धुर मथां 20 लख रुपया ॾंड भरींदी। धुरियुनि विच में निबेरो दरगाह हज़रत सचल सरमस जे सजाद नशीन ख्वाजा अब्दुल हक फारूकी जी रिहाइशगाह ते मीर आबिद जतोई सरदार ज़ुल्फ़कार कुमारियो जे सरपंच हेठि थियो। निबेरे दौरान ॻाल्हियुनि खां पोइ ॿिन्ही धुरियुनि मथां मजमूई तौर ते 1 करोड़ 2 लख रुपया ॾंड जी फतवा जारी कई वई, जंहिंखां पोइ धुरियूं खीरखंड थी वयूं। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त रानीपुर में उजण ऐं कलेरी तकरार जो निबेरो थी वियो। धुरियुनि मथां 1 करोड़ 2 लख रुपया ॾंड जी फतवा जारी कई वई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे रानीपुर खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर यासिन पर। जी यासिन, रानीपुर में उजण ऐं कलेरी तकरार जो निबेरो थी वियो आहे, हिन बाबति आगाह कजो। जी, 3 ॾहाकनि खां कलेरी ऐं उजण बिरादरी जो निबेरो दरगाह सचल सरमस में जेको आहे सो ख्वाजा अब्दुल हक फारूकी, सरदार ज़ुल्फ़कार कुमारियो ऐं सरदार आबिद जतोई जी सरपंचीअ में फ़ैसिलो थियो, जिन ॿिन्ही धुरियुनि जेको आहे सो जेके क़त्ल थिया हुया, जिन में 2 क़त्ल उजड़नि जा ऐं 1 क़त्ल कलेरनि जो थियो, जिन ॿिन्ही धुरियुनि जे मथां मजमूई तौर ते 1 करोड़ 2 लख रुपया जेको आहे सो ॾियो, जॾहिं त 60 लख रुपया कलेरी धुर जे मथां ऐं 42 लख उजण बिरादरीअ जे मथां जेको आहे सो ॾंड विधो वियो। जॾहिं त हुन फिड़े में ख्वाजा अब्दुल हक फारूकी, सरदार ज़ुल्फ़कार कुमारियो, मीर आबिद सुंदराणी, सैयद माशूक अला ऐं आगा कोराई शमसदीन सुंदराणी, सैयद माशूक अली शाह ऐं सरदार जेको आहे सो इक़बाल उजण समेत जेको आहे सो ॿियनि जेको आहे सो हुन फ़ैसिले में शिरकत कई आहे। जॾहिं त ॿई धुरियूं राज़ी थी वयूं आहिनि, ख़ैर जी दुआ घुरी वई ऐं अॻिते जे लाइ जेको आहे सो हिक ॿिए ॾे जेको मेल करे ऐं खून जेके आहिनि उहे बख़्शराईंदा। जी ठीकु आहे यासिन, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।